दुनिया जे समूरनि जमहूरी मुल्कनि में इहो तसवर आहे त सूबनि जी मज़बूती जेका आहे उहा वफ़ाक़ी मज़बूती सां लाड़ियल आहे, बल्कि मशरूत आहे। यानी सूबा मज़बूत हूंदा त वफ़ाक़ मज़बूत हूंदो। पाकिस्तान में इहा उल्टी सोच आहे ऐं पाकिस्तान ठहण खां वठी इहा ई सोच पई अचे जेसिताईं मर्कज़ मज़बूत न हूंदो तेसिताईं वफ़ाक़ मज़बूत न हूंदो। ऐं उन ई सोच जे करे सूबनि ते हमेशह प्रेशर बि रहंदो आहे, सूबनि जे वसीलनि ते कटौती बि थींदी आहे, उन्हनि जे वसीलनि ते कब्ज़ा बि थींदा आहिनि, वफ़ाक़ जी अखि हूंदी आहे। पॉलिटिकास्ट विथ इब्राहिम जे सिंधी वर्जन में तव्हांखे भलीकार थो चवां ऐं मुंहिंजो अॼु पहिरियों व्लॉग आहे। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो। सिंध सां लाॻापियल हिन अहम इशू यानी मालियाती कमीशन एवॉर्ड जो जेको मामिलो आहे, जंहिंखे वफ़ाक़ तमामु बुरी नज़र सां पियो ॾिसे ऐं अनक़रीब उन ई हवाले सां 28वीं तरमीम ईंदी ऐं उन 28वीं तरमीम जे ज़रिए हिन NFC में न रुॻो नंढनि सूबनि खे कट लॻंदो, पर हेसिताईं 2009 खां वठी जेको बि हिसो वधियो आहे ऐं हिन पैसे जी विर्छ जा जेके बुनियाद आहिनि उहे बुनियाद बि तब्दील थियण वञनि पिया। बल्कि ख़बर इहा बि आहे त सूबा यानी सिंध ख़ुदि जेको सो कुझु पैसा वफ़ाक़ खे ॾियण ते राज़ी थी आहे। अॼोके हिन प्रोग्राम में NFC एवॉर्ड जी समूरी तारीख़ जेका आहे उन खे बयानु कंदासीं ऐं मालियाती एवॉर्ड छा आहे उन खे सम्झण जी कोशिश कंदासीं। पाकिस्तान हिकिड़ो वफ़ाक़ी मुल्क आहे, यानी हिकिड़ी फेडरेशन आहे, फेडरल निज़ाम आहे। उन जे करे उन फेडरल निज़ाम में सूबनि मां टैक्स ओगाड़ी जो जेको किरदारु आहे उहो वफ़ाक़ खे अदा करणो हूंदो आहे। यानी इस्लामाबाद वटि डंडो आहे जेको हू इस्तेमालु करे सूबनि मां टैक्स ओगाड़ींदो आहे ऐं उन खां पोइ जेको टैक्स आहे उहो वरी सूबनि में विरहायो वेंदो आहे जीअं उहे पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करे सघनि। NFC जेको हिन वक़्तु आइन जे आर्टिकल 160 ऐं 161 में ॾिनल आहे, उन जे मुताबिक़ हिकिड़ी कमीशन जुड़ंदी जेका सदर पाकिस्तान जोड़ींदो ऐं उन कमीशन में सूबाई जेके से नाणे वारा वज़ीर ऐं उन खां अलावा वफ़ाक़ी जेके मेंबर उहे ऐं नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर जेको आहे उहो उन जो चेयरमैन हूंदो। उहा कमीशन सूबनि ऐं वफ़ाक़ में जेके फंडनि जी ॾेती लेती या जेको हिसो आहे उन खे तय करण जे लाइ ऐलान कंदी। उन ऐलान खे एवॉर्ड चइबो आहे। पाकिस्तान में 1974 खां वठी अॼु ताईं यानी 2025 ताईं 7 NFC एवॉर्ड आया आहिनि। 1947 खां वठी 1952 ऐं 1952 खां वठी 1974 ताईं जो उबूरी जेके इख्तियार हुआ या उबूरी जेको सिस्टम हो उन तहत फंडनि जी जेका आहे उहो विर्छ थींदी रही हुई। हीउ सॼो अॼु पाण सम्झूं था हिन सॼे सिस्टम खे त NFC एवॉर्ड छा आहे ऐं NFC जी जेके फंड आहिनि उन्हनि जी विर्छ कीअं थींदी आहे। ॿ पोल हूंदा आहिनि मालियाती एवॉर्ड जा। हिकिड़ी वर्टिकल जेका आहे उहा विर्छ हूंदी आहे, ॿी हॉरिजेंटल विर्छ हूंदी आहे। वर्टिकल विर्छ जो मक़सदु इहो आहे त वफ़ाक़ ऐं सूबनि जे लाइ यानी जेको टैक्स कलेक्ट थिए थो, जेके फंड कलेक्ट थियनि था उन मां वफ़ाक़ जो हिसो केतिरो हूंदो ऐं सूबनि जो हिसो केतिरो हूंदो, उन खे वर्टिकल विर्छ या वर्टिकल डिस्ट्रीब्यूशन चइबी आहे। ॿी हॉरिजेंटल डिस्ट्रीब्यूशन, उन जो मक़सदु जेको फंड या जेको हिसो सूबनि लाइ रखियो थो वञे उहो कहिड़े बुनियाद ते विरहायो थो वञे, यानी केतिरो हिसो केतिरो फंड केतिरे सूबे खे थो मिले, उहो हॉरिजेंटल डिस्ट्रीब्यूशन आहे। हाणे अचूं था 1947 खां वठी जेका फंडनि जी या जेका सूबनि खे रक़मूं ॾियण जो बंदोबस्तु कयो वियो उहो कहिड़े बुनियाद ते कयो वियो। 1947 खां वठी 1952 ताईं नेमियर एवॉर्ड जेको सो आहे उन तहत रक़मूं ॾिनी वेंदियूं हुयूं ऐं उन मुताबिक़ वफ़ाक़ ऐं सूबनि जो हिसो 50-50% हूंदो। नेमियर एवॉर्ड बुनियादी तौर ते इंडियन एक्ट 1935 में आयो जॾहिं इंडिया में कुझु सूबनि खे आज़ादी मिली, कुझु सूबनि खे माली ख़ुदमुख़्तियारी मिली, त उन ई बुनियाद ते 1935 एक्ट तहत नेमियर एवॉर्ड तहत फंडनि जी फ़राहमी कई वई ऐं पाकिस्तान जॾहिं ठहियो त उहो ई फार्मूलो हिते लागू थियो। 1952 ताईं इन ई फार्मूले तहत यानी 50% वफ़ाक़ जो ऐं 50% सूबनि जो उन खे फंड मिलंदा रहिया। 1952 में जॾहिं लियाकत अली खान वज़ीर आज़म हो त नाणे वारो जेको सेक्रेटरी रेज़मैन उन ते बदल हिकिड़ी कमेटी ठाही वई ऐं उन खे इहो चयो वियो त सूबनि ऐं वफ़ाक़ जे विच में जेके फंडनि जी एलोकेशन आहे उन जो फार्मूलो ठाह ऐं उन खे रेज़मैन एवॉर्ड या रेज़मैन फार्मूला चयो वेंदो आहे। उन जो बि बुनियाद इहो ई हो त 50% वफ़ाक़ ऐं 50% सूबनि खे ॾिनो वेंदो। उन ई वक़्तु 4 सूबा हुआ यानी बंगाल, पंजाब, सिंध
ऐं सरहद, त उन ई फार्मूले तहत यानी 50% वफ़ाक़ जो ऐं 50% सूबनि ऐं रियासतुनि जो, उन ई रेज़मेंट जेको एवॉर्ड हो उन में ख़ैरपुर रियासत जे लाइ फंड हुआ, बहावलपुर जे लाइ हुआ, ऐं सभ खां वॾो जेको 47% हिसो हो उहो बंगाल सूबे खे ॾिनो वियो, छाकाणि जो अक्सरियती सूबो हो जे हिन वक़्तु पंजाब आहे तॾहिं बंगाल हो, ऐं अहिड़ी रीति वॾो हिसो उहो बंगाल खे ॾिनो वियो। पहिरें दफ़ा जेको मालियाती कमीशन बाज़ाब्ता तौर ते ठही उहा पाकिस्तान जे आइन 1973 मुताबिक़ ठाही, जुल्फ़िकार अली भुट्टे आइन ॾिनो ऐं उन ई कमीशन में उनखे इंक्लूड कयो वियो, ऐं बाद में 1974 में पहिरीं कमीशन तश्कील ॾिनी वई ऐं उन जो एवॉर्ड जो ऐलान थियो। मज़े जी ॻाल्हि त उन ई में जेको एवॉर्ड ॾिनो वियो यानी वर्टिकल जेका डिस्ट्रीब्यूशन हुई उन में वफ़ाक़ जो हिसो रुगो 20% हो ऐं सूबनि जो 80% हो, पर उन में ॿी वॾी इहा चालाकी कई वई त जेको विर्छ जोॻो पूल ठाहियो वियो उहो पूल तमामु नंढो हो, उन में इनकम टैक्स, सेल्स टैक्स ऐं काटन ते ड्यूटी शामिल हुई, पर वॾा जेके टैक्स उगाड़ी जा ज़रिया हुआ जंहिं एक्साइज़ ड्यूटी ऐं कस्टम ड्यूटी उहो वफ़ाक़ पाण वटि रखिया। उन ई पूल नंढो ठाहियो वियो, परसेंटेज सूबनि जो 80% रखियो वियो, पर जॾहिं कलेक्शन थी फंडनि जी त वफ़ाक़ वटि तमामु घणा फंड आया। उन ई वक़्त जे अंगखर मुताबिक़ जेका 13 अरब रुपयनि जी कलेक्शन थी हुई उन में सूबनि खे 4 अरब रुपया मिलिया ऐं वफ़ाक़ 9 अरब खया। 1974 में इहा कमीशन ठही, आइन तहत ठही, आइन में तहफ़ुज़ मिलियो, उहा बहितर ॻाल्हि थी। उन वक़्तु आबादी बि घटि हुई, मुल्क बहरान जो शिकार हो, पर हिकिड़ो मामिलो आइनी हवाले सां ठही आयो। उन खां पोइ 1979 आयो, उन में जनरल ज़ियाउल हक़ खे का परवाह कोन हुई, डंडे जे ज़ोर ते वेठो हुकूमत कयो, उन जो पंहिंजो इस्लाम जेको ठाहियोसि उहो आणणो हुअसि, ॿियो डॉलर अमेरिका खां मिलणा हुआ उन जो इंतज़ार हो, उन जे करे सूबनि जी न को परवाह, न को मालियाती फंड, न को ॿियो कुझु बि न। सो इहो मामिलो हुन हिकिड़ो आख़िर में ऑर्डर जारी कयो, उन ऑर्डर तहत उहो लागू थी वियो। उन खां पोइ मोहम्मद ख़ान जुनेजो साहब आयो 1985 में, उन ई कोशिशि कई, कमीशन जोड़ियो, एवॉर्ड जे लाइ इजलास बि थिया ऐं 13 इजलास थिया, 13 इजलास में को बि नतीजो न निकितो। उन खां पोइ 1991 में नवाज़ शरीफ़ जॾहिं वज़ीर आज़म हो तॾहिं कमीशन बाक़ाइदा तश्कील ॾिनी वई, उन जो इजलास थियो, उन इजलास में पहिरियों भेरो वॾो ब्रेक थ्रू थियो। ब्रेक थ्रू इहो थियो जो नंढनि सूबनि जी ॻाल्हि मञी वई, छाकाणि जो 1947 खां वठी 1991 ताईं जेका फंडनि जी सूबनि खे विर्छ थींदी हुई यानी हॉरिज़ॉन्टल जेका त विर्छ थींदी हुई उहा आबादी जे बुनियाद ते थींदी हुई, जंहिंजी आबादी वधीक उन ई आबादी वारे सूबे खे वधीक फंड मिलंदा हुआ। बांग्लादेश मां बि उन जे करे जान छॾाई वई जो उन जी आबादी वधीक हूंदी, पंजाब जो ढव कोन थींदो, पोइ वरी पंजाब वॾो सूबो थी वियो, पोइ उन खे जेको सो इहे फंड मिलणु शुरू थी विया। 1991 में इहो थियो जो नंढनि सूबनि जे मुतालबनि खे मञियो वियो ऐं जेको हाइडल ते नफ़ो हो यानी बिजली पैदा करण ते जेको नफ़ो हो उहो ॾियणो कयो वियो ऐं उहो सरहद सूबे खे मिलियो। अहिड़ी रीति तेल ऐं गैस ते जेका रॉयल्टी हुई उन जो ऐलान कयो वियो, उन जो फ़ाइदो सिंध ऐं बलूचिस्तान खे थियो। गैस डेवलपमेंट सरचार्ज जेको सो आहे उहो बि ॾिनो वियो सूबनि खे, उन जो फ़ाइदो थियो। शेयर जेको सो आहे उहो 80 ऐं 20% रहियो, पर पूल खे थोरो वधायो वियो। विर्छ जोगे पूल में खंड ते ड्यूटी ऐं तमाक ते ड्यूटी जेका था उहा शामिल कई हुई, उन्हनि जो शेयर थोरो सूबनि खे मिलियो। त इन हवाले सां थोरो घणो इन में तब्दीली आई ऐं सूबा उन में थोरा ख़ुशि थिया, पर सूबनि जी इहा ख़ुशी ऐं ख़ुशहाली इहा ताक़तवर माण्हुनि खां पसंदि न आई। उन्हनि जे करे 1991 खां पोइ इहो मामिलो हलंदो रहियो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जेका 1996 में हुकूमत ख़तमु कई हुई, उन खां पोइ महराज ख़ालिद निगरान वज़ीर आज़म थियो ऐं उन वटि ख़ज़ाने जी वज़ारत हुई। उन हिकिड़ो मशीर मुक़ररु कयो शाहिद जावेद बरकी, उन NFC जे हवाले सां गौर करण जो चयो वियो। उन ई जवान अहिड़ी रिपोर्ट ठाही जंहिंमें उहा ई रड़ हुजे त वफ़ाक़ जा ख़र्च वधी विया आहिनि, दिफ़ाई ख़र्च लाइ पैसो न आहे, कर्ज़ चढ़ी वियो आहे, यानी जेको हाणे ई रिंगट पियो ॻाइजे उहो ई साॻियो रिंगट हुन ॻायो। हुन अहिड़ी रिपोर्ट ठाही, उन रिपोर्ट जे बुनियाद ते जेको निगरान हुकूमत पैकेज ॾिनो या जेको ड्राफ्ट ठाहियो या जेको क़ाबिल अमल कयो जेको बिल्कुलु गैर क़ानूनी आहे, यानी निगरान वज़ीर आज़म खे या निगरान हुकूमत खे इहो इख़्तियार न आहे, पर उन्हनि जेको सूबनि खे एॾो कटायो जो उन खां पोइ सूबा कॾहिं सुधरी न सघिया। सूबनि खे जंहिंजो हिसो 80% हो उन खे 42.5% कटणी, उहो हिसो वञी 70.5% जो बीहारे वियो। वफ़ाक़ जंहिंजो हिसो 20% हो उन जो 42% रक़म वधाए 62.5% हिसो कयो वियो।
पूल मुख़्तसिर हिसो घटिजी वियो सूबनि जो ऐं वफ़ाक़ जो हिसो वधी वियो। इहा जेका इहो ज़ुल्म थियो हो 1997 में ऐं निगरान दौर में थियो। शाहिद जावेद बरकी जेको इम्पोर्टेड मशीर हो उन इहो सॼो ज़ुल्म कयो। इहो सिलसिलो हलंदो रहियो। 2009 में अची सूरत तब्दील थी जॾहिं पीपल्स पार्टी जे दौर में 7 NFC अवार्ड आयो। उन अवार्ड में हिकिड़ी अहम वॾी ॻाल्हि इहा थी त सूबनि जो हिसो बि वधियो, यानी वफ़ाक़ जो थोरो हिसो घटियो, सूबनि जो हिसो वधियो ऐं उन खां अलावा थोरो पूल जेको उहो वधियो, पर जेके बुनियाद हुआ यानी हॉरिजेंटल जेका विर्छ हुई सूबनि जे विच में पैसो विराइण जो जेको मामिलो हो, उहे जेके अमल हुआ या उहे जेके बुनियाद हुआ उहे तब्दील कया विया। अॻु में सॼो पैसो आबादी जे बुनियाद ते ॾिनो वेंदो, हाणे उन में पसमानदगी ऐं इनवर्स पॉपुलेशन यानी पॉपुलेशन जो फैलाव ऐं रेवेन्यू कलेक्शन, इहे 3 बुनियाद जेके आहिनि उन्हनि खे शामिल कयो वियो। उन में पसमानदगी जे लाइ 10.30% ऐं रेवेन्यू कलेक्शन जे लाइ 5% ऐं इनवर्स पॉपुलेशन जे लाइ 2.70% इहा रक़म रखी वई, यानी इहे फंड रखिया विया ऐं उहे सूबनि खे अञा मिलनि था। 7 मालियाती अवार्ड में सूबनि जो हिसो वधाए 57.5% कयो वियो ऐं वफ़ाक़ जो हिसो घटाए 42% कयो वियो ऐं आइन में इहो दर्ज कयो वियो त जॾहिं बि तब्दीली थींदी सूबनि जो हिसो इन खां घटिजी नथो सघे। उहा ई तब्दीली या उहा ई तरमीम जेका 18वीं तरमीम हुई उन खे ई घटाइण जे लाइ, उन खे ई ख़तमु करण जे लाइ 18वीं तरमीम जो राग ॻायो पियो वञे ऐं 18वीं तरमीम जूं तयारियूं थी वयूं आहिनि। पंजाब इन्हनि सां गॾु बीठो आहे ऐं बाज़ाब्ता तौर ते जल्दी ई 18वीं तरमीम ईंदी ऐं सूबनि खे कट लॻंदो। त इहा सॼी हुई मुआशी एतवार हवाले सां या NFC जी सॼी तारीख़। हिन वक़्तु 7 NFC अचे पियो। 1974 में हिन आइन तहत पहिरियों NFC आयो। उन हिसाब सां जेकॾहिं बाज़ाब्ता तौर ते NFC जा अवार्ड अचंदा हेसि ताईं 10 अवार्ड हलंदड़ हुजे आहे। हीउ जेको हलंदड़ अवार्ड आहे इहो 16 सालनि खां हले पियो ऐं जॾहिं खां 7 अवार्ड आयो आहे तॾहिं खां वफ़ाक़ जी अख में कंडो आहे। वफ़ाक़ सदाईं ईअं पेश कंदो आहे पंहिंजो पाण खे, तव्हां कंगलो थी वियो आहियां, मुंहिंजो ॾेवालो निकिरी वियो आहे, कर्ज़ चढ़ी विया आहिनि, गर्दिशी कर्ज़ चढ़ी विया आहिनि, गैर मुल्की कर्ज़ चढ़ी विया आहिनि, दिफ़ा जा ख़र्च वधी विया आहिनि। त हीअ सॼी NFC जी तारीख़ हुई। उम्मीद आहे तव्हां हिन समूरे मामले खे सम्झी विया हूंदा। जेकॾहिं तव्हांखे हीउ चैनल पसंदि अचे त बिल्कुलु सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं शेयर करियो। महिरबानी।